जॾहिं त नाज़िन कराची में पीपल्स पार्टी पारां बिलावल हाउस खां स्टार गेट ताईं रैली कढी वई आहे। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। रैली में पीपी अॻवान निसार खोड़ो, जावेद नागोरी, शेला रज़ा ऐं ॿियनि बि शिरकत कई आहे। जॾहिं त सईद गनी जो चवणु आहे त पीपल्स पार्टी मुख़ालिफ़ रुगो ख़्वाब ॾिसनि, कराची में ईंदड़ मेयर बि पीपल्स पार्टी जो हूंदो। सूबाई वज़ीर सईद गनी जो इहो बि चवणु आहे त माज़ीअ में बि केतिरा ई अलायंस ठहिया पर खेनि नाकामी मिली। कराची में पीपल्स पार्टी पारां बिलावल हाउस खां स्टार गेट ताईं रैली कढी वई आहे। रैली सूबाई वज़ीर सईद गनी जी अॻवाणी में निकिती आहे। रैली में कारकुननि जो वॾो अंग शरीक थियो आहे। रैली में पीपल्स पार्टी अॻवान निसार खोड़ो, जावेद नागोरी, शेला रज़ा ऐं ॿियनि बि शिरकत कई आहे। जॾहिं त सूबाई वज़ीर सईद गनी जो चवणु आहे त पीपल्स पार्टी मुख़ालिफ़ रुगो ख़्वाब ॾिसनि, कराची में ईंदड़ मेयर बि पीपल्स पार्टी जो हूंदो। माज़ीअ में बि केतिरा ई अलायंस ठहिया पर खेनि नाकामी मिली।